जेकी मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल करे, टोटका इस्तेमाल करे अवाम जी ज़िंदगी के अजीरन ठाहे छॾियो आहे। उन्हनि जे पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ अॼु असां रोडनि ते निकिता आहियूं। रैली इन शइ जो सबूत आहे त पाकिस्तान जी आवाम इन नाअहल हुकूमत खां बेज़ार थी वई आहे। उहा नथी चाहे त हीअ जेको इमरान ख़ान आहे, करप्ट इमरान ख़ान, नालाइक़ आज़म वज़ीर आज़म महिरबानी करे असांजी जान छॾे। जेको ज़ुल्म पियो थिए, पेट्रोल महांगो, अटो महांगो, खंड महांगी, ऐं ग़रीब माण्हू जी पहुच खां त हर शइ महांगी आहे। ग़रीब माण्हू ख़ुदकशी करण जे बराबरि अची वियो आहे। गुज़िरियल हुकूमतनि जो रिकॉर्ड खणी ॾिसो ऐं जेके हिन हुकूमत 3 साल थी विया आहिनि, 500 रुपया दिहाड़ी, 500 रुपया दिहाड़ी मज़ूर के मिले पे थी। हिते 500 रुपये में 350 रुपया किलो घी आहे। अॻ में नवाज़ शरीफ़ जे दौर में 3 वेला मानी खाईंदो, हाणे हिकिड़े वेले ते अची बीठो आहे, जंहिंमें दवाऊं महांगियूं, पेट्रोल महांगो, अटो महांगो। तव्हां रैली में मौजूद अॻवाननि जा वीचार ॿुधा, जिन जो इहो ई चवणो था इमरान हुकूमत जेका मुल्क में महांगाई कई आहे, ग़रीब आवाम ख़ुदकुशी करण ते मजबूर आहे। इन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त महांगाई ते कंट्रोल कयो वञे त जीअं ग़रीब सुख जो साह खणी सघे। कैमरामैन असगर चौहान सां गॾु राशिद मजीद चौहान, सिंध टीवी न्यूज़, भिरिया रोड।